अरे नाल बुते पर पानी विच मां पाजी भेड़ खे खुटोड़ी ते मारे चली पर तोखे हुन जो हिकिड़ो वार बि कोन ॾिनसि पुट। वाह चकर वाह दाद ॾियण जे लाइ करे तव्हां धोखे जो शक शुबो हुन माण्हू जे मथां था कयो जंहिंखे वॾो साईं पंहिंजे अबे ऐं औलाद जीअं सम्झंदो। वाह अड़े ॻाल्हि त ॿुधाए रूंडा टूंडा तो बि सम्झण का जवाबु ॾेई छॾियो आहे उहो बि तव्हांखे बेतो तंग करे यार भाली साईं साम्हूं छो थो करी। हा मूंखे पुट छा करिणो आहे छा न करिणो आहे इहो मां ख़ूब सम्झां थो वधीक न सम्झाए बाबा मूंखे उहो हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे त तूं अहिड़े भेरा ते जोगी टेमी छा थो पियो करी। अस्सलाम वालेकुम दोस्तों पंहिंजा वरी ड्रामे में छा छा कर जेको सांवल जी ॻाल्हियुनि ते एतबार कंदो या न दोस्तों ऐं छा रूंडो जेको आहे त जाबिर सां ठा कंदो या न त सॼी अपडेट इन वीडियो में तव्हांखे ॾींदासीं। वीडियो ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों ऐं वीडियो मुकमल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे दोस्तों। जी दोस्तों त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चाकर ख़ान जेके बि ॻाल्हियूं सांवल जूं ॿुधंदो दोस्तों त उन ते कॾहिं बि एतबार न कंदो ऐं सांवल खे चवंदो चाकर ख़ान त तूं माना इल्ज़ाम हणी रहियो आहीं जाबिर वारनि ते छो त हू केतिरनि ई सालनि खां वठी मुंहिंजा माना ख़ादिम रहिया आहिनि ग़ुलाम रहिया आहिनि मुंहिंजी ॿनियूं ॿारहं संभालींदा आया आहिनि पर को बि मां अहिड़ो फेल उन्हनि में न आहे ॾिठो जेके अॼु तूं ॻाल्हियूं थो करीं त जाबिर वारनि ते माना सॼो शक थो ॾेखारीं त को ठोस सबूत जेको आहे त मूंखे न ॾिनो आहे हिन महिल ताईं त तूं हिन सबूत जे वजह उन्हनि ते माना तूं इल्ज़ाम हणी सघीं पर तूं उन्हनि ते सिर्फ़ु ख़ाली इल्ज़ाम हणी रहियो आहीं। पर सांवल तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों त हुनखे वॾी हिकु डिघी कहाणी ॿुधाईंदो जेका कूंदर ख़ान हिननि जो चाकर खाना वारनि जो पीउ आहे दोस्तों त उनजे हूंदे जेका हुन सां कहाणी पेश आई आख़िर ताईं त सॼी जेका शक जी सुई जेका आख़िर ताईं अटकंदी आई त जाबिर वटि अटकंदी आई सांवल जी दोस्तों त उहा सॼी कहाणी जेका हिन मुंड खां वठी चाकर ख़ान जे साम्हूं पेश कंदो दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड जेके ईंदड़ वारा आहिनि दोस्तों त उन में तव्हांखे ॾिसण में ईंदो त सांवल जेको आहे त कूंदर ख़ान जे हूंदे वारी कहाणी जेका आहे त चाकर ख़ान खे पेश कंदो दोस्तों। ऐं होॾां मां तव्हांखे ॾसींदो हलां त जाबिर ख़ान जेको आहे त हुनजी निड़ीअ ते लत आहे ऐं रूंडो परेशान आहे हसीना बेगम परेशान आहे त शायदि सांवल जी ॻाल्हि ते जेको आहे त चाकर एतबार न करे ऐं असांखे नुक़सानु न पहुचाए पर जेको चाकर ख़ान बि जेको आहे त सोचणु सम्झण जे बाद जेको आहे त शक ॾेखारींदो जाबिर ते बाक़ी ईअं हरू भरू जेको आहे त जाबिर खे वठि कोन कंदो चाकर ख़ान जेको आहे त सोच सम्झ वारो माण्हू आहे दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों दुआनि में यादि।